काजी अहमद मां फरहान अली उन जी रिपोर्ट मुताबिक़ शहबटाई पब्लिक स्कूल काजी अहमद तरफ़ां मिड टर्म 2024-25 में पहिरीं ॿीं ऐं टीं पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में लैपटॉप टैबलेट एवॉर्ड ऐं मेडल मंझता तोड़ विरहाइण वारी तक़रीब मुनक़द कई वई। मज़कूरा पुरवकार तक़रीब में साबिक़ा अॻूणे सेनेटर जाम तमाजी उनड़ हथां एवॉर्ड ॾियारिया विया। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻूणे सेनेटर सरदार जाम तमाजी उनड़ चयो त सिंध में तालीम जी तबाही जो सबबु घर घर में स्कूल खोलण आहे, छाकाणि त स्कूल जे मालिकी न थियण जे नतीजे में ई तालीम तबाह थी रही आहे। ख़िताब दौरान हुन ऐलान कंदे चयो त काज़ी अहमद मोड़ ते पंहिंजी ज़मीन में वॾो स्कूल ठहिराए रहियो आहियां, जेको हिकु मिसाली तालीमी इदारो हूंदो। स्कूल जी जेकॾहिं मालिकी थींदी त अहिड़ा प्रोग्राम थींदा। काज़ी अहमद जे नूर इमाम कॉलोनी डेड़ा रोड शाहबटाई पब्लिक स्कूल में मुनक़द कयल तकरीब में शागिर्दनि शागिर्दियाणी जे वालिदैन ख़ुसूसी तौर शिरकत कई। इन दौरान इलाके जी सियासी समाजी सिविल सोसाइटी जूं नुमाइंदनि भरपूर नमूने शिरकत कई। मज़कूरा एवॉर्ड तकरीब में वॾे अंग में वालिदैन एवॉर्ड लैपटॉप ऐं टैबलेट माणींदड़ पंहिंजनि बचनि लाइ नोटनि गुलनि जा हार खणी तकरीब दौरान खेनि पाराए विया। अमाजे जोरदार ताड़ियुनि में मीर मज़हर जतोई उनका पोइ गुज़ारिश आहे क्लास 7 जो गुज़ारिश कंदुसि 3 क्लास जो स्टूडेंट आहे जनाब सरदार जाम तमाची उनड़ साहब जंगे ओए बारन जंगे मिस समीना जतोई अचे ऐं पंहिंजो फर्स्ट हमारे जोरदार ताड़ी में क्लास केजी क्लास जो माची उनड़ साहब जंगे हथां वसूल कन पंहिंजो टैबलेट काशान अली मोहम्मद इकराश आई पंहिंजो मेडल ऐं क्लास 8 साबिर ज़रदारी पाण अचन ऐं क्लास उनका गुरुद्वार पाण अचन ऐं जनाब सरदार जाम तमाची उनड़ साहब मिस नेहा रानी अचे ऐं 2 सेकंड पोजीशन ऐं पंहिंजो अवार्ड वसूल कर। इन नंढड़ी अदी आहे असांजी मां जंहिंजो नालो आहे जंहिंखे हाण ऐं एॾी सही नंढड़ी आहे जंहिं 3 महीननि जे तमाची उनड़ साहब जन खां पंहिंजो अवार्ड ऐं पंहिंजो मेडल वसूल कनि। ऐं क्लास 2 एहसन अली खोसो अचे ऐं सरदार जाम तमाची उनड़ साहब जन खां पंहिंजो मेडल वसूल। रुकैया लाशारी पाण अचे ऐं जनाब सरदार जाम तमाची उनड़ नंढो अॻे ऐं क्लास 8 जो 3rd पोजीशन ऐं अवार्ड वसूल कनि जनाब सरदार जाम तमाची उनड़। हमारे जोरदार ताड़ी पाण अचे जनाब सरदार जाम तमाची में रहमान जानी के गुजारिश है पाण अचे जाम तमाची उनड़। ऐं क्लास 3 जो मिस्टर ज़ैन चांडियो इंतिहाई अचे ऐं पंहिंजो मेडल वसूल करे जनाब सरदार जाम मेडल वसूल करे जनाब आए अचे ऐं जनाब सरदार जाम तमाची उनड़। सोलंगी पाण अचे ऐं सेकंड